जी नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं मिठियाणी खां। मुनीर अहमद कोरेजो जी रिपोर्ट मुताबिक़ मिठियाणी वेझो ॻोठ अली अकबर मल्हा वासी पीरसन पीर बख़्श मल्हा पंहिंजे पुट जे ख़िलाफ़ सिंध प्रेस क्लब मिठियाणी अची साफ़ नगियां दाईंदे चयो त मुंहिंजो वॾो पुटु मिठल मल्हा जेको मुंहिंजे चए आखे में नाहे रहियो ऐं हिन वक़्तु ग़लति माण्हुनि जी सोबत में अची करे मूंसां ऐं ॿियनि माण्हुनि सां रोज़ानी तल्ख़ करामी करे थो। तंहिं करे हिन सां हिन जे पुटनि सां मुंहिंजो ऐं मुंहिंजे ॿियनि पुटनि जो को बि वास्तो नाहे ऐं मां एसएसपी नौशर फ़िरोज़ खां अपील थो करियां त कॾहिं बि मूंखे को जानी माली नुक़सानु पहुतो त उनजो ज़िम्मेवारु मुंहिंजो पुटु मिठल मल्हा ऐं उनजा पुट ज़िम्मेवार रहंदा। लिहाज़ा मूंखे क़ानूनी तोहफ़ुज़ ॾेई मूंखे परेशानी खां बचायो वञे।